अस्सलाम वालेकुम। अच्छा, हे भी हिकिड़ो क्वेश्चन आयो कंहिं स्टूडेंट जे तरफ़ां, नवीद अहमद जे तरफ़ां, त हिन टाइप जा क्वेश्चन कीअं सॉल्व कबा आहिनि। ठीकु आहे। हाणे ॾिसो, ॿिनि जो खोड़ो हिते जेकॾहिं 6 हुजे हा त ॿिनि जो खोड़ो 3 दफ़ा, असल में बोर्ड मास जो आहे, अॻ में असां वंड छॾाईंदासीं, पर हिते छो जो करे 6 न आहे या 8 न आहे जो ॿिनि जो खोड़ो न थी वञे, 21 अंग आहे। सो ॿिनि जो खोड़ो 5 ते कीअं वेंदो, इन में असांखे ॾाई वारी जेका वंड आहे उहा अचणु खपे। ॾिसो, 5 जो खोड़ो ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं, 1 ॾुॾू ॿिॾूं 4, हिकु बची पवंदो। हाणे असां ॿिनि जो खोड़ो 1 ते त न वेंदो न, अॻिते असांखे हलाइणो आहे। असां चयूं था एक्ज़ेक्ट नंबर अचे, यानी जेकॾहिं 1 बची पियो आहे इहो काॾे वञे, 5 असांखे एक्ज़ेक्टली विराइणो आहे, त असां हिते ॾाई ॾींदा आहियूं, हिते 0 ॾींदा आहियूं, जिते आख़िर में खुटी पए, यानी ॿियो को अंगु न हुजे लाइ ॾियण जे लाइ। जी मिसाल हिते 6 हुजे हा त असां 6 लाइ ॾियूं हा। हाणे कोई बि अंगु न आहे, 5 ते खोड़ो लॻी वियो, ॿिनि जो खोड़ो 2 ॿिॾूं 4, 1 बची पियो। हाणे अॻिते हलाइण जे लाइ असां छा कंदासीं, हिते जवाब में मथे ॾाई ॾींदा आहियूं, हिते 0 ॾींदा आहियूं। हाणे ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 5 दफ़ा। हिन जो जवाबु आहे 2.5। हाणे 2.5 जो मतिलबु आहे अढाई। ठीकु आहे। अढाई खे ॾाई ॾियणु पूरे में हीअं लिखिबो आहे, तव्हांखे शायदि मां पहिरियों सम्झाए बि आयो आहे। उअं ई तव्हां 2 ॼणा 5 रुपया हुजनि, ॿिनि ॿारनि में जेकॾहिं विरायो त घणा हिसे में ईंदनि, अढाई हिसे में ईंदनि। हिन जो मतिलबु इहो आहे त 2 सॼा, यानी 2 रुपया पूरा आहिनि। ऐं जेके हेॾो वारो आहे जेको 3 रुपयो आहे उहो अधु आहे। ठीकु आहे। छो जो ॾाई जो मतिलबु इहो आहे त जेका बि शइ पूरी न हूंदी आहे उनखे असां 10 हिसनि में विराईंदा आहियूं। यानी 2 रुपया त जेके आहिनि उहे पूरा आहिनि न, 1 रुपयो हे ऐं 1 रुपयो हे। जेको ॿियो 3 रुपयो आहे उनखे असां 10 हिसनि में विराईंदासीं, 1 जेतिरनि 10 हिसनि में, उन मंझि 5 हिसा। ठीकु आहे। सो अधु थी वेंदो हे। सो 2 हे पूरा ऐं 3 हे अधु। ठीकु आहे। सो अढाई थी वेंदो। हाणे चवंदा हिन सॼे जो जवाबु अची वेंदो 2.5 - 3 + 4। हाणे हिते स्टूडेंट हिकिड़ी ॿी ग़लती कंदा आहिनि, त उनखां पोइ जोड़ छॾाइणी हूंदी आहे, वंड खां पोइ ज़रब हूंदी आहे, ज़रब खां पोइ जोड़ हूंदी आहे। ज़रब हिन में आहे न, वंड हुई असां ख़तमु करियासीं, हाणे असांजो हे दर्जो आहे, हिननि ॿिन्हिनि खे जोड़ करे वेंदा आहिनि। इहो ग़लति आहे। छो जो हे 3 जेको आहे सो तव्हां जेकॾहिं हिन ते गौर कयो, निशानी हिन जे अॻियां हूंदी आहे, हे 3 माइनस जो आहे, हे 4 वरी छा जो आहे, 4 प्लस जो आहे। सो हे ॿई पाण में माइट न आहिनि। 2.5 जे अॻियां का निशानी न आहे, माना इहो प्लस जो आहे। सो हे ॿई पाण में जोड़ थींदा। ठीकु आहे। कीअं जोड़ थींदा, पूरो अदद पूरे अदद सां थींदो आहे। ॾाई जेॾो 2 आहिनि न, 2 ऐं 4 6, बाक़ी ॾाई हेॾो थींदी। सो कटे सटे इहो थींदो 6.5 - 3। ठीकु आहे। हाणे 6.5 मां 3 कट थींदा त बाक़ी 3.5 बचंदा। हे तव्हांजो छा आहे, आंसर आहे। हाणे अचो त ॾाई वारी जेकॾहिं हिते जोड़ हुजे आहे, मिसाल 2.5 आहे न, हिते 4 हुयो, जेकॾहिं 2.5 हिते हुजे 4.7, त इहो कीअं थिया 2.5 ऐं 4.7। ॾाई वारा ॾाई जे हेॾो रखिबा आहिनि। ठीकु आहे। ॾाई जे हेठो अचणु खपे, ॾाई जे जोड़ में या कट में ॾाई जे हेठो अचे। हिकु ॿ ॿिया हिन एग्ज़ाम्पल करे ॾेखारियांव थो। 5 ऐं 7 12, 10 ॾाई हिते आहे न, 5 ऐं 7 12, ॿिनि जो 1 2 हिते ऐं 1 हेॾे हली वेंदो, 4 ॿ 6 ऐं 1 7, 7.2 थींदो। ठीकु आहे। अच्छा, जेकॾहिं इन जी जॻह ते हीअं हुजे हा 2.5 + 3.47। हाणे ॾिसो, हिन में ॾाई जेॾो 2 अंग आहिनि, त असां छा कयूं आहे, 2.5 हिते रखी, ॾाई जेॾो ॾिबी आहे। हाणे ॾाई जेॾो कहिड़ो अंग आहे, 3, उहो हिते लिखंदासीं, हे 4 हे 7 हेॾे लिखंदासीं। हाणे ॾिसो, 7 ॾे हेॾो मथां माना कुझु न आहे, त हिते 0 आहे। 7 ऐं जेको आहे सो 0 साॻियो 7 अची वेंदो, 5 ऐं 7 9 अची वेंदो, ॾाई पंहिंजी जॻह ते 2 ऐं 3 5 अची वेंदा। हाणे ईअं न आहे करिणो त 2.5 ऐं हेॾे असां लिखूं, अला तव्हांखे ॾेकी ॾे 3 मिसाल था वठूं 3.47, ईअं न लिखिणो आहे। ॾाई जे हेठो हूंदी, ॾाई जे हेॾो जेकॾहिं। अच्छा, अञा ॿियो अंगु ॾिसो, मिसाल था वठूं 3.5 + 47.89। हाणे हीअं हुजे त असां छा कंदासीं, पहिरियों त हे 2 ॾायूं ॾेई वेंदासीं। हाणे पहिरियों दर्जो लिखंदासीं 3.5। हाणे हिन में ॾाई जेॾो घणा अंग आहिनि, 2 अंग आहिनि। सो असां हीअं न लिखंदासीं, हिते लिखंदासीं 47। यानी कि हे ॾिसो, ॾाई खां पोइ हे एको आहे ऐं हिते ॾाई खां पोइ 7 एको आहे। सो एको एके जे हेठो अचणु खपे। ॾाको हिन में आहे, हिन में ॾाको न आहे, ख़ाली आहे। सो हिते असां ख़ाली जॻह छॾींदासीं। हिते छा थी वेंदो, हे 8 9 थी वेंदो। हाणे 9 जा 9, 5 ऐं 8 13, हिकु मथे वियो, हिते ॾाई पंहिंजी जॻह ते ईंदी, 7 ऐं 3 10 ऐं 1 11, हिकु हिते हिकु मथे वियो, 1 ऐं 4 5, 51 ॾाई 3 9 थींदो। सो इहा ॾाई जी जोड़ कट जी बि तव्हांखे प्रैक्टिस करणी आहे। थी सघे थो पेपरनि में जेको आहे सो क्वेश्चन अची वञे, या तव्हांखे हिते कैलकुलेशन में कमु अची सघे थी पई। हाणे ॾाई वारी जेका हीअ वंड हुई, इहा तव्हांखे मां सेखारी, त 2 जो खोड़ो हिन ते वियो। हाणे इन टाइप जा वरी हिकु ॿ पाण हल करे ॾिसूं था पिया। मिसाल असां सॉल्व कयूं था 15 / 4। हाणे चइनि जो खोड़ो 4 चौक 16 हुजे हा त पूरो वञे हा, 15 ते वेंदो न। सो असां कीअं जवाबु कढंदासीं, चइनि जो खोड़ो हाणे 4 चौक 16 वधी वेंदो, इन करे 3 दफ़ा पढ़ंदासीं। 4 ट्रिक 12, घणो बचंदो, 3 बचंदो। हाणे हिन ते खोड़ो हणणो आहे, त हिते ॾाई ॾेई करे हिते 0 ॾींदासीं। ठीकु आहे। अॻिते हलाइणो आहे न, ऐं 3 पाछी बची पई, असां चऊं था इन 3 खे बि विराइणो आहे। सो ॾाई ॾेई करे असां हिते 0 ॾींदासीं। हाणे चइनि जो खोड़ो हिन ते वेंदो 7 दफ़ा, 7 चौक 28। छो जो करे जेकॾहिं असां 8 दफ़ा पढ़ंदासीं त 8 चौक 32 वधी वेंदो। हाणे 30 मां बाक़ी जेको आहे सो 2 28 कट थींदा, 2 बचंदा। ॾाई खां पोइ ऑटोमेटिक 0 ईंदो वेंदो आहे। जे हिते ॾाई ॾिनीसीं, हिते 0 आयो न।
हाणे 30 में 28 कट थिया, 2 बचा 0 ऑटोमेटिक अची वेंदो। हाणे चइनि जो खोड़ो 20 ते घणा दफ़ा वेंदो? 5 दफ़ा। 5 चौक 20, हे पाछी 0 अची वई ऐं असांजो जवाबु अची वियो 3.75, यानी 15 डिवाइडेड बाय 4 जवाबु छा ईंदो? 3.75 अची वेंदो। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल असांजो दर्जो हुजे हा 50 वंडिया 8, सो 8 छिक 48, 48 हुजे हा त खोड़ो पूरो वञे हा, या वरी जेको आहे सो 7 दफ़ा हुजे, 8 7 56 पोइ पूरो वञे। हाणे 50 ते त पूरो न वेंदो, पोइ असां छा कंदासीं? 50 डिवाइडेड बाय 8। हाणे 8 जो खोड़ो 50 ते घणा दफ़ा पढ़ंदासीं? 8 छिक 48, ठीकु आहे, 6 दफ़ा 8 छिक 48, घणा बची पवंदा? 2 बची पवंदा। तव्हां ख़बर आहे अॻिते 10 ई ॾेई करे 0 ॾींदासीं। हाणे 8 जो खोड़ो 1 8 2 8 16, 3 8 24 वधी थो वञे, इन करे 2 8 16, 2 दफ़ा पढ़ंदासीं, 2 8 16, 4 बचंदो, 0 ऑटोमेटिक अची वेंदो। वरी हाणे 8 जो खोड़ो घणा दफ़ा? 5 दफ़ा वेंदो, 5 8 40, सो जवाबु ईंदो हिन जो घणो? 6.25। हे तव्हांजो छा आहे? आंसर आहे, ठीकु आहे। हाणे कुझु इन टाइप जा ॾियांव थो, छो जो हे पेपरनि में बि अची सघनि था डायरेक्टली, ऐं तव्हांखे बोर्ड मार्क्स में बि अची सघनि था, ऐं अॻिते जेका मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके प्रैक्टिस क्वेश्चन हूंदा आहिनि, या परसेंटेज जा क्वेश्चन, या अणपूर जा क्वेश्चन हूंदा आहिनि, या जेको आहे सो अलाह तव्हांखे जेकी ॾे निस्बत तनासुब जा, रेशो प्रोपोर्शन जा, उन्हनि में 10 जी जोड़ कट वंड सरब अची वञे। यानी खोड़ो पूरो जेकॾहिं न वञे त परेशान न आहे थियणो। मिसाल 36 आहे, हाणे इन ते 2 जो खोड़ो त वेंदो, पर जेकॾहिं मिसाल था वठूं 5 जो खोड़ो नथो वञे त उनजी जेको आहे सो कीअं हल कबो आहे? कंहिं में हूंदो आहे 10 खां पोइ ख़तमु न थींदो आहे, हिते 10 खां पोइ ख़तमु थी वियो न, यानी कि हिते जीअं ॾिसो खोड़ो पूरो हले वियो, हिन ते बि खोड़ो आख़िर में पूरो थियो 3.75। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे 10 खां पोइ पिया हलंदा आहिनि, पोइ असां 2 अंगनि ताईं वधि में वधि कंदा आहियूं, बसि पोइ अॻिते छॾे ॾींदा आहियूं, ठीकु आहे। थैंक यू सो मच। हाणे हिन टाइप जा कुझु क्वेश्चन मोकिलियांव थो, इहे करे ॾेखारियो।